अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं खैरियत सां हूंदो। दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट ज़बरदस्त ऐं बहितरीन ऐं सनसनीखेज़ थियण वारी आहे। दोस्तों हाणे सोढल जा बि पूरा ॾींहं थियण वारा आहिनि। सोढल तमामु जल्द रहज़न वारनि जे हथ चढ़ण वारो आहे, छो त उन्हनि खे ख़बर आहे गोरियूं नशे जूं फ़ोन सभु कुझु पहुची चुको आहे ऐं जेको इहो पुॼाए थो त उहो बार बार सभु कुझु ॿुधाईंदो थो वञे। हाणे हथीको थियण वारो आहे। सोढल जे लाइ बि मुसीबत तयारु आहे। होॾां शाहनवाज़ ख़ान खे पक पइजी वई त मुराद ईअं सुखियो कोन मञींदो ऐं तलाक जे मामले में हू यकदमि इहा ग़लती कोन कंदो अली ख़ान। उन्हनि जे करे मौलू जेको पैगाम ॾिनो उहो पैगाम ॿुधी करे शाहनवाज़ ख़ान पंहिंजे वाठनि खे आर्डर ॾेई छॾियो त बाबा तव्हां पूरी तयारी करे छॾियो ऐं होशियारी करे छॾियो। तमामु जल्द मुराद हमिलो कंदो, लेकिन भरपूर हमिलो कंदो। शाहनवाज़ ख़ान खे इन शइ जो भउ आहे, पर मुराद पंहिंजे हिसाब सां कम खे अॻिते छिकींदो। होॾो दोस्त मां ॿुधाईंदो हलां त वाठा बि चवंदा असां साईं तयारु वेठा आहियूं, अचण ॾे मुराद ईंदो त ज़रूरु न वेंदो। ऐं होॾे मंसूर ख़ान जी तमामु जल्द हाणे पेशी आहे। उन पेशी ते हू छुटी जेल मां आज़ादु थी वेंदो ऐं रहज़न वारा पंहिंजा बयान मटे छॾींदा ऐं रहज़न वारा इन इंतज़ार में आहिनि त मंसूर ख़ान ॿाहिरि अचे त जीअं शाहनवाज़ ख़ान पंहिंजा होश विञाए। जीअं हू होश विञाईंदो असांखे मौक़ो मिली वेंदो, पोइ असां उन खे पूरो करे छॾींदासीं। इहा रहज़न वारनि जी मतिलबु तयारी आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शायदि ख़ुदि खे।